हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला वजाहिदू फी सबीलिही लअल्लकुम तुफ्लिहून। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। बल्लग़ मा रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. وبارك وسلم تسليما. बंदे परवरदिगारम उम्मत अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त तुम्हारे चार यारम औलाद अली। मज़हब हनफिया दारम मिल्लत हज़रत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। ऐ बुलबुलान गुंजाए गुलज़ार अहमदी। सल्लू अला मुहम्मद व आले मुहम्मदी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बुलंद आवाज़ से दूसरे को तस्लीमा। मुझे मेहरबान भाइयों, प्यारा दोस्तों, बुजुर्गों, हमेशा इन दरगाह शरीफ में इन रात में सालियानो दीनी मौक़ो मनाए वेंदो आहे। अल्लाह ताला जे प्यारनि जो बाजो शरीफा सालियानो उर्स आहे। नंढपण खां वठी करे गुनहगार जी इन अल्लाह जे प्यारनि जे दरगाह ते हाज़िरी थींदी रही आहे। सिर्फ़ बारे शरीफ खे न पर बिना बारे शरीफ जे ईअं ज़ियारत लाइ कई भेरा हाज़िरी थी आहे। अल्लाह ताला पंहिंजनि प्यारनि वलीअनि सालिहनि कामिलनि जे फैज़ ऐं बरकतुन सां असां सभिनी जा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार करे असां सभिनी ते मालिक मिठो ऐं मालिक जो सुहिणो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी रहे। दुआ साईं जंगीरा
फैज़ साईं जो मेहरबानी रूहानी उन्हनि जी आहे ऐं कोशिश साईं हज़रत क़िबला नाले मिठो मुतज़िल आली जंदी आहे जो अॼां जी रूहानी नूरानी क़ुरानी इरफानी महफ़िल में सुठा सुठा मुक़र्रिर ख़तीब अहल सुन्नत जमाअत जा माए नाज़ आलिम मुक़र्रर पता ऐं सारी रात अवां जे अॻियां अल्लाह जो क़ुरान ऐं सोने हबीब जो शान पढ़ियो वेंदो ख़ुसूसी ख़िताब ऐं ॿुधण जे तवजह लाइ ख़िताब असां सुन्नत जमाअत जे मुनाज़िर मारूफ़ ऐं मशहूर हबीब अल्लामा क़िबला साईं मुफ्ती अब्दुल सिकंदरी साहिब जो आहे उन सां गॾु असांजा मारूफ़ आलिम मौलाना अब्दुल कादिर सुरैय साहिब जन आया आहिनि साईं नाले मिठे जन में पंहिंजे किताब में पंहिंजो वटि पाण आहिनि उहे बि आहिनि साईं हाफ़िज़ मोहम्मद यूसुफ साहिब साईं मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा साहिब ॿिया बि कई कुंड पासे में वञा मां त घुरा ख़ामोशी जे जहाल में मुक़दर आहिनि त असांखे बि नंबर मिले तसीब अल्लाह वारनि जी दरबार में चंद कलमात अर्ज़ करे संदन मोहब्बत वारनि में नालो लिखायो मज़ार तव्हां ॿुधण वारनि जी वफ़ा तव्हांजे शौक़ अव्हांजे जज़्बे अव्हांजे इश्क अव्हांजे मोहब्बत जे मदार वेहण में ॿ क़िस्म आहे हिकिड़ो दिल लाइ ॿुधण लाइ वेहण ॿियो वरी बिस्तरे निंदण जे सूरत में मजबूर थी विहण ख़ुदा करे ईअं न हुजे सुम्हण जी नियत जो चयो ई न अल्लाह जे प्यारनि जे दरबार जा बंधेव आहियो राग तबला न आहिनि डंडा कुंडा न आहिनि शराब भंग न आहे सुहिणे हबीब अलैहिस्सलाम जे दीन जा वार उलमाए किराम हुआ जेके अल्लाह जो क़ुरान ऐं महबूब करीम जो शान पढ़ंदा उन जे ॿुधण जे सिलसिले में अवामी कार सुस्ती न हुजे मां साईं मुफ्ती साहिब जन जे हुक्म जे मुताबिक़ अवां जेका पहिरियां हाज़िर थियो आहियां ऐं तमामु थोरे टाइम जे लाइ छो त ख़िताब उन्हनि जो आहे तक़रीर उन्हनि जी आहे ऐं सभिनी खे इंशा अल्लाह ताला करार ईंदो सुकून ईंदो मां थोरे टाइम जे अंदर खां मज़लत करे पंहिंजी जाइ वठंदुसि अवां जीअं वेठा आहियो केतिरो थी सघंदो सिरी हिक ॿिए जी जाइ ते विहो ऐं खुली आवाज़ वॾी आवाज़ बुलंद आवाज़ सां मुंहिंजे मदीने वारे साईं ते दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि अल्लाह ताला का मानो आयत मुबारक में अल्लाह ताला टे अमर ऐं आख़िर में उन अमरनि जे अदा करण वारे खे छा मिलंदो उन जो ज़िक्र फरमायो घणा अमर ॻाल्हायो अमर बि टे त ॻाल्हाइण वारा बि टे सुभान अल्लाह ॿुधी त एतिरा हाल वठंदो तव्हांजा पेर हाणे निकिरी विया हाणे तव्हां सोचो त का कुंड सवेरे वसायूं अदा घणा वटिया अल्लाह इहो आवाज़ मां किथां तव्हांजो क़बूल कंदुसि खुली आवाज़ वॾे आवाज़ ॿुधाए घणा
ऐं आख़िर में उन्हनि अमरनि जे अदा कंदड़ खे छा थो मिले अल्लाह ताला उनजो बयान फरमाए। अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो बेईमान खे सॾना कंहिंखे सॾा हिते जो कंहिंखे ईमान तूं ॼाणंदो आहे ईमान मूं बांधो आहे ईमान हर तौर ते मुस्लमान आंदो आहे पर उन्हनि जे ईमान जो कमाल आहे जन ईमान आन सां गॾु ईमान वारे जा दीदार वॾे आवाज़ वॾे आवाज़ तुंहिंजो मोरी साहब मुख़्तसर टाइम कंदो जल्दी छॾींदो वञा माण्हू एतिरो जो वरी पुठ ते पंहिंजे ई घुरबो वॾे आवाज़ सां जवाबु ॾे मां ॿुधां जेसीं ताईं मुफ़्ती साहब जन ईंदा तेसीं मुंहिंजी तकरीर हलंदी इंशाअल्लाह। छा फरमायो अल्लाह ऐ ईमान वारो हिकिड़ो ईमान तूं आंदो आहे मूं आंदो आहे दुनिया आंदो आहे जिन इंसान आंदो आहे मलक आंदो आहे काइनात खे सॼे करे आंदो आहे पर उन्हनि जे ईमान जो छा मक़ाम आहे जेके कलमे पढ़ण वारे वक़्त में जंहिं दिल भर नबी ते कलम पढ़ंदा हुआ उनजो पंहिंजी दीदुनि सां दीदार वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह वॾे आवाज़ सुभान अल्लाह पोयनि जे लाइ अल्लाह फ़ैसिलो ॾिनो अल्लाह फरमाए थो फ़इन आमनू बिमिस्ल मा आमनतुम बिही فقد اهتدوا وإن تولوا فإنما هم في شقاق فسيكفيكهم الله وهو السميع العليم. ईमान आवेगा हबीब जा सहाबी हमारा ईमान दुआ हमारो यकीन हमारी मोहब्बत हमारो प्यार हमारो अकीदो हमारो अदब हमारी तहजीब उनमें निमायान होंगी नजर ईंदी पोइ बात वारा हल पर जी फिरन खां पिया हबीब उनजी का ग़लती न कयो कुझु न करे सघंदा पर महबूब पुत्र जे लाइ काफिया 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 हबीब जा आस्को जन रूबरू दीदार कई माना दो हबीब करीम जी ज़ियारत जा मुशर्रफ थिया हबीब सोने जे पाक ज़ुबान मां अल्लाह जे क़ुरान ॿुधण वारा मोहम्मद हबीब जे पोयां नमाज़ूं पढ़ण वारा मुस्तफ़ा करीम जे क़दमनि में घुसण वारा उहे केरु महबूब करीम जा असहाब केरु ॻाल्हि के असहाबी क़ुर्बान साईं फरमाइनि था मुंहिंजा असहाबी आसमान जे तारनि वांगुरु आहिनि कंहिं वांगुरु आहिनि उन्हनि जी इब्तिदा कंदव उन्हनि जे रस्ते ते हलंदव उन्हनि जे तरीक़े ते हलंदव हिदायत वारा थींदव उन्हनि जे रस्ते खे छॾे ॾींदव सुवाल ई पैदा नथो थिए जो मां हिदायत वारा उनजो ईमान अजीब आहे अकीदो अजीब आहे मोहब्बत अजीब आहे इश्क़ रसूल अजीब आहे दुनिया सां प्यार अजीब आहे इश्क़ आहे जंहिंजे इश्क़ जूं ॻाल्हियूं पढ़ंदे अकुल हैरान थी अल्लाह ताला असांखे उन्हनि जे इश्क़ जी हिकु सदी नसीब करे न त बेड़ा पार थी या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो टे अमर मुहब्बत कई मुझे अदा कयो कहिड़ा मौला इत्तक़ुल्लाह पहिरीं ॻाल्हि त अल्लाह खां ॾिजो खौफ़ खुदा तव्हांजे दिलि में हुजे ऐं यादि रखो
जंहिंजे दिल में अल्लाह जो ख़ौफ आयो असां वटि बेनमाज़ी न कंदो, वॾी आवाज़ सां वॾी आवाज़, उहो ज़िना कंदो, उहो शराबी थींदो, उहो अल्लाह जे क़ुर खां परे वेंदो, कॾहिं बुनियादी शइ अल्लाह जो ख़ौफ, अल्लाह जो डप जंहिं जे दिल में आयो आहे उहो केतिरनि गुनाहनि खां बची वेंदो, केतिरे बुराइनि खां बची वेंदो। पहिरीं पहिरीं शइ आहे अल्लाह जो ख़ौफ। ॿी कहिड़ी शइ आहे? अल्लाह फरमातो वक़्तहू इलैहि वसीला, मूं अल्लाह जा वसीलो तलब कयो। छा तलब कयो? वसीलत वासील ये लाम ऐं गोल तुई न पढ़ती वसीला साक्षात अल्लाह वासील लाम वसल खान वसीला जी माना कंधींदड़, वसीला जी माना राजा जवाब ॾियो, वसीला जी माना राजा जवाब, वसीला जी माना साफ़ा कठींदड़, अल्लाह ताला जे मोहब्बत सां गंढींदड़, अल्लाह ताला जे क़ुर्ब सां गंढींदड़, अल्लाह जे बारगाह सां गंढींदड़, अल्लाह जे दरबार में वेठो बनाईंदड़। अल्लाह फरमाए थो मुंहिंजा ईमान वारा बानो हिकिड़ो मुंहिंजो मुर्दा कहिड़ो आहे त मूंखां ॾिजो, ॿियो अमराम अल्लाह जे दरबार में ओ आशे तलब कयो, जेका मूंडा तव्हांखे गंढे, जेका मूंडा तव्हांखे वेठो बनाए, जेका मूंडा तव्हांखे ग़रीब बनाए, हाणे वाक़ई शइ आहे जेका अल्लाह जा ग़रीब बनाईंदी आहे, अल्लाह जा वेठो बनाईंदी आहे, अल्लाह जो मुक़र्रब बनाईंदी आहे। इन में मुख़्तलिफ़ अक़वाल आहिनि, हिकिड़ो कौल आहे त अल्लाह ताला जी इबादत छा ॻाल्हायो? अल्लाह फरमातो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून मा उरीदु मिनहुम मिन रिज़्क़िन वमा उरीदु अन युतइमून इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन। जिन्ननि इंसान खे छाला पैदा कयो आहे, जेके नज़र तव्हां मुंहिंजी इबादत कर, इबादत अल्लाह जे क़ुर्ब जो ज़रियो आहे, अल्लाह जे हिस्स जो ज़रियो आहे, इबादत में ख़ुदि वसीलो आहे। मदीने जे मीर जी हदीस कुदसी आहे, अल्लाह ताला जो इरशाद आहे त फरमातो मुंहिंजो बानो मुंहिंजे नफ़्सनि सां वेझो थी वियो आहे। नज़र में कयो अखियुनि ॿूटनि वारनि खे अपील आहे त तूं खोलियो किस्मत सां साईं मुफ्ती साहब ॼण आया, जेका निंडो कंदो त साईं कंदो त सभु हुनजे मुरीदनि में मुर्सी न आहे, तंहिं करे मुरीदी वधाए अल्लाह फरमाए थो मुंहिंजा प्यारा बाना मूंखे वसीलो तलब कयो। वसीलो छा आहे? हिकिड़ो कोन अल्लाह जी इबादत, अल्लाह जे ज़ात जे बारगाह में नफ़िल पढ़ण, सजदा करण, अल्लाह अल्लाह कम करण, इन सां खे अल्लाह जो क़ुर्ब नसीब थींदो आहे। ॿियो छा आहे? नफ़िल इबादत छा पर इबादत करण वारा अल्लाह जा प्यारा उहे अल्लाह जे दरबार जे वसीलो, इन वसीले जा सुन्नी क़ाइद आहिनि। केर था ॻाल्हायो? सुन्नी। बाक़ी जेके तबका वहाबी वरी ॿ टे मिसर, हिकिड़ो विझ न ॿ टे विझ, हिकिड़ा आहिनि नजदी गैर मुक़ल्लिद, हिकिड़ा आहिनि देवबंदी वहाबी, हिकिड़ा आहिनि उन्हनि में तबलीगी तकलीफ़ी, कई नोह कई क़िस्म आहिनि, कई रूप कई नज़र आहिनि। जेके नजदी आहिनि उन्हनि त खोले लिखियो आहे त अल्लाह ताला जा सालिह बाना जेसीं ताईं धरतीअ ते ज़ाहिरी तरह मौजूद आहिनि तेसीं वसीलो आहे, तेसीं ॾाढा ॻाल्हायो, पर वफ़ात खां पोइ उहे वसीलो न, उहे वसीलो ऐं एॾा निभागा एॾा कटर जो
सोचन पंहिंजी किताब में आयो कि मदीने शरीफ में मिलो अगर दोस्त रहनो पर सोचन मुझे सितने जो डप न हुजे तसी महबूब जे रोज़े के मज़ार के ड्राहे मिटी करी माता करे पूरी जनता वसीलो जैसे से दुनिया से सारी जिंदगी सवाल दलील शारिदान सही बुखारी शरीफ में रिवायत है सूरह अदीब करीम अलैहिस्सलाम ये प्यारे हजरत अमीर उमर बिन नबी अल्लाह ताला के दरबार में सनद खिलाफत जो दौर मदीने जा माण्हू हली आया किथे जा मदीने जा बड़े बड़े आवाज मदीने जा माण्हू जरो मदीनो प्यारो तेरा मदीने जा माण्हू प्यारा अनसा का अमीर उमर मीह जी जरूरत बरसात की जरूरत वही तकलीफ अल्लाह का प्यारा माना मीह जी नबी मार पढ़ो अल्लाह ताला का दुआ करो अल्लाह ताला खैर जो मिलो साहिब फरमाया सुभाने छो आया हजरत अमीर उमर महबूब करीम जे चाचे हजरत अब्बास रज़ी अल्लाह ताला के अर्ज कयो उन जे हथ मुबारक मां वठी ऐं दुआ घुरी त मुंहिंजा मौला असीं तुंहिंजे दरबार में तुंहिंजे हबीब सूरे नबी पाक अलैहि सलाम जो सीलो कंदा आहियूं या अल्लाह उन जे सदके में वसंदो आहे हाणे हबीब करीम जे चाचे हज़रत अब्बास जो वसीलो वठी दुआ था घुरो या अल्लाह जीअं हबीब जे करे में वसाईंदो आहीं ऐं हबीब जे चाचे जे सदके में वसा हदीस बुखारी शरीफ में है नजमी वहाबी गैर मुकल्लिद वहाबी अहले हदीस वहाबी उहे था चवनि त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी प्यारे हज़रत अमीर उमर बिन नबी अल्लाह ताला अन्हु इहो जेको रस्तो इख्तियार कयो इहो तवील आहे त हाणे नबी साईं वसीलो न रहियो आहे हज़रत अब्बास जहिड़ो हो उन जो वसीलो वरितई नबी से जो न वरितई माना दुनिया के बुरके मटाइण खां पोइ नबी आहे सहाबी आहे इमाम आहे वली आहे केर बि वसीलो न त इहा हुननि जी मुराद इहा हुननि जी माना इहो हुन जो अक़ीदो इहो हुन जो फ़ैसिलो बिल्कुल गलत छो त रुॻी इहा रिवायत न आहे रिवायत मिलण छो कयूं जंहिं मां साबित थिए थो पियो त नबी साईं पाक वसीलो आहिनि पर हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला हबीब जे चाचे खे न वसीलो बनायो त दुनिया खे ॿुधायो त जे नबी साईं पाक वसीलो आहिनि ई नबीअ जा प्यारा बि वसीलो हुते सोच हिकिड़ी हुई हिते सोच ॿी आहे अल्लाह मां कोसरी आहे तुर्कीअ जो वॾो आलिम जेको देश ज़िंदगी मदरसन ख़ुसूसन यूसुफ बनोरी जो उस्ताद आहे जंहिंजो वॾो मदरसो कराची में आहे ऐं उन जे मुक़दमे में बनोरी पाण जी तारीफ़ कई आहे उन अल्लाह मां कोसरी लिखियो आहे त इन हदीस जी माना इहा कान्हे का जेका नज़री वहाबी वठनि था पिया माना आहे हज़रत अमीर उमर साईं खे इहो साबित कयो हो त हबीब जी ज़ात रसीलो आहे नबी पाक रसीलो आहे पर नबीअ जा प्यारा वसीलो अल्लाह हबीब जा परवाह सुन्नत जमात जा मुसलमान भाइरो इल्म जे मैदान में पोते पहुचंदा था वञनि पढ़ाई पढ़ाइण घटंदो थो वञे लेकिन ख़ासि तौर ते त जेके दलील वहाबी बनाईंदा आहिनि उहे दलील आहिनि असां पर असांखे गौर न आहे फिक्र न आहे सोच न आहे हलो साईं हज़रत अमीर उमर साईं हज़रत हबीब खे वरी चाहे हज़रत अब्बास नसील वरितो आहे हबीबन करीमन सां दुनिया सां बुरके मटाइण खां उहे बि वसीलो वरितो वियो आहे कीअं वरितो वियो आहे दुरूद बदमाश कर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
बेरे पे ऐं हुनजे गीत अम्मा खे कारी एहो पुट उन खां राज़ी रहंदो ॻाल्हायो राजा त ॻाल्हायो न करता जो रहा अब पीर ऐं मां ॿई प्यारा मां ते ख़ासि करे इंसान का बि ॻाल्हि सही न सघंदो आहे जेकर पुट खे को पेरे पवे ऐं हुनजी अम्मा खे कारियूं ॾे अम्मा के प्रतिशत चवे अम्मा ते हमला करे ये ख़बर है बच्चे खे वणंदो हलाली पुट खे वणंदो हथ मथे करी हा या न कर हथ मथे कर बीमार ते देवे छो अब वणंदो ॻाल्हायो त सही शिया ॿुधा पर शिया न को ॿुधा ऐं राजा न ॻाल्हायो अल्लाह ताला जे कुरान खे न मञण वारा 4 बार वाया खुशी जो आहे त कुरान खोटल अनकुल कुरान फिरियल तोखे ख़बर ई कान्हे तोखे पतो ई न आहे उन्होंने लिखो आहे उन्हनि जे अनवार ख़ुमैनी लिखो आहे त इमाम महदी जॾहिं ईंदो हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा ऐं हज़रत अम्मा हफ्सा खे मज़ार मां ॿाहिरि कढी मारींदो अब लंघ कंहिंजा ॻाल्हाए त सही राजा खे जवाब ॾे कंहिंजा लंघ कंहिंजो घर वारियूं आहिनि कसम थी रब करीम जो केतिरो बि ग़रीब हुजे मिस्कीन हुजे अम्मा साहिब जे कमरे में वेठी आहे थोरी देरि गुज़री आहे नबी जे अंदर वञी आया अम्मा आयशा सिद्दीक़ा पुछे थी मुंहिंजा हबीब ॿाहिरि कंहिंसां बीठा हुया छा पे ॻाल्हि ॿोल हली साईं समझा आशा को ॾिठो ऐं मुंहिंजा आशा घोड़े ते सवार हो उन घोड़े जे कंध ते जो महबूब ॾाढो बीठो हो तव्हां सां ॻाल्हाए पे ॿुधायो त केरु हो ऐं समझा त आशा अल्लाह जो प्यारो जिब्रील हुयो जन्नती बुराक ते सवार हो एतिरा क़ुरान खणी आयो समझनि जंग जो आदर समझनि छा लायो अवाज़ दीदार समझनि छा लायो आयशा मूंखे ॿुधायो त हबीब करीम रब मोकिलियो आहे मुंहिंजे महबूब खे चई आहे हबीब आयशा सिद्दीक़ा अव्हांजी दुनिया में कुआरा त जन्नत में बि अव्हांजी आई कुआरा अल्लाह कुरान को तो बड़े बेहतर हो सकते सीधी वजह जो मुझे काटी थी दवाइयों को होता तो था उठा मुझे अभी वजह करवाना सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा क्या बोला क्या बात सही खुदा जो कसम मेरे हबीब जी प्यारे कुमार महबूब करीम जो निवालो क्योंकि कुरान में नूर सबरी से भरी पई आहे आशा सिद्दीक़ा जंहिंजो घर मिठे मोहम्मद जो गुंबद चंद्राबन आखिरी जन दुनिया जा सारे जहान आया नबी करीम जे ज़ात बरकत अब्दुल्ला इंसाफ पर वारे ते सभनी घरवार रहंदा हुया आयशा सिद्दीक़ा वेठी आहे हज़रत हफ्सा वेठी आहे हबीब करीम जी नंग उम्मे सलमा वेठी आहे हज़रत ज़ैनब वेठी आहे नबी पाक जो नंग घरवारी हुयो साईं सभनी खे तॾहिं पवंदा था ऐं मुंहिंजा नंग मुंहिंजो घरवारियो मां मोहम्मद हबीब आदिल हज़ार मनारा इंसाफ वारो आहियां अव्हांजे ख़ुश सां मोकिलिजो मुझे दिल थी चवे तो मां दुनिया जा ज़ाहिरी आखिरी ॾियारा पंहिंजी आशा सिद्दीक़ा सां गॾु गुज़ारिया प्यारी धीअ न ॻाल्हाए त सही अरे प्यारी धीअ न शीअन जो घर छो नथो छो मारा पिया जो अम्मा
हबीब करीम जो नंदा उन मदीने का मानो आया प्यारा अजीब जा सहाबी अजीब जा सहाब जाता गई अजीब जो सबक में भेजने वाला उदाहरण मुबहिद आया मुशीद कहा नहीं मोने ना आया काफिर जैसा की ग्रेडी है सलाम पे आकर तीन चार आदमी विद्यार्थी अरे चलिए जा अम्मा आशा सिद्दीका बतरवाना क्या सहाबिया असहाब जादका असहाब जनगा असहाब जानियो हो अभी वजह परवाना तो लंगा तो अच्छा है यारा अम्मा मील न धो अम्मा का साथ नहीं बड़ी साथ यदि छोटे शरण से आयो साथ की सही रोज करने का दिमाग भर लिया रोजा भरना सज्जा भरना इबादत भर लिया जो कुछ कहो करे तो हो जाएगा भली आयो महाशा बुधायो मती मुझे महबूब के पास तक बदे मथा जेका छिपे लगी पे छण लगी भैया उनमें दाई खोलो आंखों में लगाई निगाह महबूब के मुदार के परी में अपने अपनी करोगे वही अल्लाह मानी जाए जो पढ़ो विश्वास करी पढ़ो अशक जमानत पढ़ो मेरा मताबी मेरा अशत जो शरत रमात जो शरत मेरा मताबी जो हर में शरीफ नमा ये सब बड़ी सो आशा सिद्धि का शिर दिखारी आशा सिद्धि का हिस्सा दिखारी आशा सिद्धि का अभी समय था मुआशा के अक्सर माथे गई इसके संहारण इसके जज्बात इसके जो जोश पैदा कर अभी प्यार पैदा कर आदर करना आगे जब इसकी सुल्फनी बतवा बिल्कुल बन गया कल की तारीख को रोशनी मिल गई इसके सुल्तानी बतहा कुर्बान कल भी तारीख को रोशनी मिल गई बढ़िया करती उनकी दामन से वाबस्ता जब हो गए उनकी दामन से वाबस्ता जब हो गए रूह को एक नई जिंदगी मिल गई रूह को एक नई जिंदगी मिल गई रूह को एक नई बयान फरमा इसकी महबूब है दर्द हम की दवा नाते महबूब है रूह दिल की रिदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह इसके महबूब है दर्द हम की दवा नाते महबूब है रूह दिल की रिदा चैन आए जिसे लज्जत दर्द इसके नबी में गई चैन आए जिसे लज्जत दर्द इसके नबी मिल गई सब फिर उसे चैन आए जिसे लज्जत दर्द इसके नबी मिल गई लज्जत दर्द इसके अल्लाह ताला के हबीब बजा प्यारा हबीब बजा परवाना सुन्नी मुसलमान आस्कर मुसलमान
मुझे मोहब्बत मुसलमान मुझे महबूब के प्यार जो वसीलो हक्का हक्का वसीलो चाचा वसीलो चाचा वसीलो हक्का अरे मजार वसीलो जिंदगी ज़ाहिरी समझ वसीलो दुनिया से पके मता का वसीलो खुदा जो कसम उलमाए अहले सुन्नत व जमात जिसकी गुजरात कुरान का मुफस्सिर हदीस का मुहद्दिस फकीह चोटी का मुतहदर इमाम आजम से राजहार खोले खोले चीरा सच्चे के जो कुछ भी हुआ मुझे मुझे मोहम्मद जो सदको मिला मुस्तफा जो मुस्तफा जो अल्लाह के माने जीवन तो हम गुनाहगार हैं हम खतादार हैं फिर भी खालिक की रहमत के हकदार हैं चाहे खालिक की रहमत हम गुनाहगार हैं हम खतादार हैं फिर भी खालिक की रहमत के हकदार हैं हम गुलामाने मोहम्मद है हर हाल में हमको निस्बत ये कैसी खरी में गई हम गुलामाने मोहम्मद है हर हाल में हमको निस्बत ये कैसी खरी में गई हमको निस्बत ये कैसी खरी में गई हमको निस्बत ये कैसी राजा ने पढ़ी वो बातें खुला पर जब महबूब जो खानों देखो जब हबीब के दरबार देखो की इज्जत इश्क की इंतहा ऐ रसूल खुदा मरहबा मरहबा महबूब अच्छा अभी खुदा बता अभी खुदा की इज्जत इश्क की इंतहा ऐ रसूल खुदा मरहबा मरहबा आप खैरी बशर आप खैरी वरा ऐ रसूल खुदा मरहबा मरहबा वसीलो वसीलो न वञे त उनजो दूसरा वारो उनजे ईमान में शक उनजी सज़ा वॾो रख हे आहे अल्लाह का प्यारा नालो हबीब जी ज़न्नत बरकत पार वसीलो हबीब जा सहाबी वसीलो हबीब जा चाचा वसीलो हबीब जा बचड़ा वसीलो हबीब जा चुनी उम्मती वसीलो तो वसीलो जो हथ खड़ा ॾींदा रब खे वणंदा वेंदा अल्लाह रसूल रहमतुल्लाह अलैहि जी लिखत ॾिठम त हिकिड़ी क़ब्रिस्तान में मुकाम कब्र थी खोलियो कब्र जी भरमी ॿी कब्र खोटी देर लिखी हा कागज़ जी पई हा साईं मुफ्ती साहब लिखी हा कागज़ जी पई हा बिदत जी दिरेजी सब रसूल के होई अल्लाह ना प्रेमी चलो जवान जेकी हिक ना सादा थीरा सुजा के मिठे मोहम्मद जी तार थियो वजह जान हाल वही कला तो सही हाल वही है हदीस वही पढ़ा महबूब दस्ती सीरती है सही तंगे गलत लिखे सोचियो कब्र जो खोजियो हर माला नहीं सिर नहीं पई खोदरा मारो नहीं को कहारा परहेज करवाना फाज़िहा अल्लाह जो प्यारो निवड़ी सुनने हावे कब्र में अंदर कब्र नाहे कुलन जो बाकी जो नाहे कुलन जो कब्र नाहे बाकी जो अल्लाह के प्यारे निवड़ी निहार बाकी जो साई खोज बधी पई क्या तरह कुलन दिया
दुनिया छूमे तेरे घर बच्चों को पढ़े मोला केवा अल्लाह जो मानो मुझे तो सिर परी करवाने का अब सिर परी की क्या मत आई वो कब अब क्या मत आया था जिन से क्या मत करना आया फिर नहीं भैया सब जल्दी से रहा मां कुरान में पढ़ दो कुरान वाले जो दीदार दो ये अल्लाह जा प्यारा मकान मेरे वसीलो है दरगाह मेरे वसीलो है बाहर में वसीलो है अंदर में वसीलो है ये सिद्ध नसीहत है जंजा मदीने वाले तनी है जंजी मता कुदरती रहमत जाती है ये मॉडर्न महल ये वही जो आलम है लेकिन मुजारा बातों से बात सारी दुनिया के ये मुसलमान ये हदी तरीन सलाम दिया अल्लाह ने क्या फरमाया या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह वत्तक़ू इलैहि वसील ए ईमान वालों अल्लाह का जो अपने दरबार का वसीलो तलब कयो नेक अमल दे वसीलो है तो अल्लाह जाने का बाधा दे या सुभान अल्लाह आजा खुदा से मिलता है सब कुछ मगर मिलता हीले से जा रही नहीं था वाले जाना तो नहीं खुदा से मिलता है सब कुछ मगर मिलता हीले से मिलता वलियों के वसीले से अल्लाह खाजा मोहम्मद इस्माइल पियानो शरीफ तुझे बाद आंखें तो सारे सजो वली ने मदार से कुतारे हाई डंडा खोई कुंडा खई सुलझुम छिकी सिमादा अड्डा बनाई नचरी नचाई अल्लाह के कुरान के सारे जरिए जब संदजा वली हो एक कामिल वली है वो एक छोटी जान महल लेकिन मक्के मदीने में भी अल्लाह हर बजा मारो गोदा बनी उन्हें जगह मुझे मिठे मोहम्मद की हदीस पढ़ता इदा कामिल बराए तो रंगी हजार शबा के फेंका के बरद से जडो लगियो लोड़ो जियो अरे कुरान पढ़ी हा महबूब शान पढ़ी हा अल्लाह का जिक्र करी हा मदीने पाए के याद अल्लाह ने प्यारे हजरत खाजा मोहम्मद सुलाइमान साईं के दरबार साईं के मक्के का बाहर बता दिया अल्लाह हमारे के कुरान या असमत है तो मसल हुआ देखो चारों को मुंडे रो सातो अजे साईं के पैर में कियो अल्लाह के रंगाई जेदी शेर दा धोआ तुझो सिर सलामत आदा खैरा तकलीफ की वजह केड़ी अब्बा कई साल गुजरा मुझो पुत्र को मुसीर हुआ और जे नाले के अजे का मन हुई उन्हें की आए देखे तरवाए ताजन सोचे में रसो बोले को तुझे दर्जे का अल्लाह अदा करने लगी है जल्दी कर मुझो बेल बराजे मुझे पुत्र दी मुंगा बची पर सुभान अल्लाह मांग गया लगान शरीफ क्या का बधाइया सुभान अल्लाह का बधाई ना था तो सुभान अल्लाह बड़े आवा था तो सुभान अल्लाह ये सुभान अल्लाह था ये सैयद ने लिखा है तो सुभान अल्लाह मा अजमलक मा अकमलक मा अहसनक आगे को दबाए वो आगे चला दी सुभान अल्लाह
महमूद दीदार सूरत सोनी जिंदगी आप तो करे जो नबी सूरत की है पठना वाला saya sana तो इस सूरत में जाना खा के जाने जाना खा अरे जहानी का इस सूरत में जाना खा के जाने जाना खा सच आखा के रखदी शाना खा जिस शान तो शाना सच बनिया सुभान अल्लाह अजमलक मा अकमलक मा अहसनक इथे मेहर अली इथे तेरी समा कुस्ता सखिया किथे जान लिया राजे माने अल्लाह देखा था मुसलमान सके बेरन देखी जो किबला दुआ फरमायो मुझे जलवरी है अल्लाह ताला मेहरबानी करे मुझे पुत्र दी मंगे बदी सुभान अल्लाह अब्दुल मकी जमाल नहीं सुना अब्दुल अल्लाह साहब फरमायो हज्जा मकी वार पूरा वाले के तरफ ठीक बता मांगे तकी है ना साहब करो बाहर निकली हुआ पवित्र बदला मोदी आयो अलिया बाहर मचे डालना गरीब जिनको केवला तो कौन चाहिए नफल कौन पड़ी दुआ करना चाहिए असमति कौन चाहिए मुझे बच्चे आप करेगा साहब मुझे कमाएगा पुत्र को जो बच्चों घर बैठो नहीं मोदा जो कौन जो नदी जो आना की हद तक देखे घर बैठो मैं तो बैठो अना घर दिया मुझुआ नटो बच्चों बजा बाबा मुबारक की हद तक दिया आयो घर पुत्र के मुझे तो देखो कितने भी बाबा खलक देखी तुम्हें होश गंदा मेरी लगी पही मत्था दिल लगे हुए हो आओ जिसको यह तो निहारा एक जोड़ा के करो हद मिया मत्थे जान बाहर पूजा कर मुझे बाहर का मुझे दुहल तुझे पीर प्रेशर ना बाबा खबर करा भाई जो का दे वो हद पे उठा दे भी मुंडा दे जो विश्वासों का दे खट्टा दे जो अजल मर गई तो सुभान अल्लाह जब नियत होती है कि मां का तो सूरत में खोले जिस अल्लाह ताला की प्यारी नबी हजरत सुलेमान सौरी फरमायो रब्बल की सामने देती भाई घोड़न के पैर मानती दे गौरविया दस्त गति है आयो आई मुझे लश्कर वालो अय्युम यातीनी बिअरशहा तबल अय्यातुनी मुस्लिमीन जो न्याय जमीन का तख्त में आई दे कुरान पाक साहिब का قال إفريت من الجن أنا آتيك به قبل أن تقوم من مقامك وإني عليه لقوي أمين إفريت جنة وسعي أنا كاك جريني देखा हूँ तो मगर बर्दाश्त न देंगे उस सोदरीन माँ हमें करेंगे अल्लाह ने नबी फरमाया अंजना तकरो कबे वकाल इलजी इंदहु इल्मुम मिन अल-किताब अना आतीक बिही क़बल अन यरकद इलैक तरफक वो खुदा का नबी तुझे अच्छी की मक्खी से भी एक पान नबी तख्त अगले करने रब जो नबी वसीलो नबी जा सहाबी वसीलो हदीस करीम जा प्यारा उम्मती वसीलो अल्लाह जा कामिल वली वसीलो दुनिया के सबसे बड़े मुसाल तद वसीलो मसाल तदहबे अल्लाह ताला तो या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह ईमान वालो अल्लाह का जो वबतहु इलैहि वसीला उन्हें वसीलो तलब कयो वजराहु फी सबीलिही अल्लाह के राह में जिहाद कयो लअल्लकुम तुफलिहून इतने अमरदा कयो यकीनन तमाम कामयाबी मानी दो अवा के बदलो भलो में दो ई जहां बेता जो तो हु जहां बेता वसीलो महबूब
बड़ी बड़ी साथ जो सुभान अल्लाह राजा जो सुभान अल्लाह वसीलो हबीब जा प्यार हबीब जा वलीयर हबीब जा आशिकर हबीब जे दरबार दा दीवाना मिठी मोहम्मद करीम जा मस्तान वसीलो कुरान ने सिखायो तो महबूब करीम खुद ने सिखायो तिरमिज़ी शरीफ हदीस एक नादीना सहाबिया हबीब के दरबार में आयो या रसूल अल्लाह दुआ करो अल्लाह ताला मुझे सजो बनाए हाँ बनाए दादा का जवाब दे सजो बनाए सीना बनाए अखियूं रोशन थी वञनि साईं समय सॼे सब्र करी त ॾाढो साईं सब्र त कयां पर तव्हांजो दीदार जो थींदो अखियुनि सां थींदो खुली तव्हांजो दीदार थींदो अब हबीब जो दीदार वॾी नेमत आहे न ॾाढा ॾाढा वॾी नेमत आहे न जिन खे थियो आहे खां जिन खे बेटा गोॾे खां हमें थोड़ी थी जन है कार सूरत साहर जान तो बड़े दीदार करो हमें थोड़ी थी जन है कार सूरत साहर जान मजी सुखती सुनियों की नकी भरे भतार खिड़ियों घर में आधार काहे पयों गुनर साहर महजो सरसियों जिसको सभे त सुखती सुने कान का वरता सो दे मुखा गे फिरो सब घरा जब दिठो तंखे कदका जो सुभान अल्लाह राजा जो सुभान अल्लाह वडे आका जो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह मुझे नियत में त कलाम पूर का साईं बच्चे को नारो लगा नारे तकबीर यो कोट नारो नारो लगा वसीलो तलब कयो मोतबे सां खुदा वसीले जी माना जैसा कुर्ब हासिल थी मिर्दी जी हासिल थी तकर्रुब हासिल थी वेझड़े हासिल थी सारी कायनात जी ओ वसीले जो वसीलो मिठो मोहम्मद हबीब आओ यार अनाद नहीं कसीदे गुरदे वाले साईं का इमाम शरफुद्दीन बुसीरी जो हिकड़ो दफ़ो छा अम्मा जे दाद साहब तहकीक या कसीदे बुरदे थी उन साहब लिखो तैमल के शरफुद्दीन बुसीरी थी ऐतरी मेहरबानी ही अल्लाह ताला के महबूब करीम ने सदके नवाजो हो हबीब करीम जो काम हो त बुसीरी तुझी मर्जी आ तोते बंदश ना है रुकावट ना है आप जे ज्ञान ना करने वाले शे ना है उम्र ना है सदा जो जाही महबूब जो दीदार तुझे नाम दुनिया अल्लाह या रसूल अल्लाह रब जारिया खुदा का मानो हदीस में से पहले पूरी करे बता
न तूं सिंधी न तूं अल्हम्दुलिल्लाह बुधी बुधी ताजा कल्ब ठरी साईं रुगी मुनाज़िर नाहे पर जो नाम ते पढ़दे वो त रात गुज़री वई जो सुभान अल्लाह सुभान छा तो कसीदे मुर्दे वाले जतो हुए हबीबुल लज़ी तुरजा शफाअतहू मदीने तैयबा में सिफात सलाम खान दोस्त गाड़ी जने बीठो एक 85 साल जो बुढ़ो अरब वो आस्ते लखती बनी जो मतलब के खणो मुझो खणो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम निहाय कि मिन अहल सुन्नत सुनिया है जो हां मोजो चोण हां न कसीदो गुरदो पढ़ो उन पढ़ो तो मुंह पढ़ो और वही पढ़ो मुंह पढ़ो मां जमात शेख एक कसीदे गुरदे दे बंदा शाह 485 साल भजी उम्र अञा नकदी हुकूमत वजूद में न आई असी महफिलों में आए कसीदो गुरदो बाला हाथे हाणे उहे था दलील जेके पेशा बका रानो पे न पहुंदा हन मनी पे न पहुंदा हन इन्हनि खे कहिड़ी ख़बर त गुरदो छा आहे गुरदे पर असां मदीने वारे जा दीदा इमाम शरफुद्दीन बुसीरी जो मकाम हुवल हबीबुल लज़ी तुरजा शफाअतहू जैसी शफाअत में उम्मीद आहे या न आहे या न हुवल हबीबुल लज़ी तुरजा शफाअतहू लिकुल्ल अऊल मिनल अहवाल मुक़तहिली केला रहम केड़ी भी तकलीफ हुई महबूब निकाह करे तो मेरा ताई वजन गम ताई वजन कल पत्थरी जब आया ना देखो 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 उर्दू बजे तो माच करे वजो अल्लाह ताला के प्यारे हबीब दरबार नाबीना सहाबी आयो या रसूल अल्लाह तो आके सजो कर साइकिल नहीं था सफर करीब भल्लुआ किबला दीदार जी दौलत दीद शामिल दी अखिन करवा जा चलवारे मस्जिद नबवी जे इंदे के जो मोहल्ला जा रहा के मां का के ले रो हबीब खुदा मेहरबानी को छो मिलन साईं फरमाई तिरमिज़ी शरीफ में पढ़ी सो साईं फरमाई मां तो के दुआ कर चाहते अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुक व अतवज्जह इलैक बिनबिय्यिक मुहम्मदिन नबिय्यिर रहमा जादूगा जादूगा मौलाना तो खफात गया तुझे दरबार में मेरी वठी तो अच्छा तो के वास्ते तो विझा के जो समझा बिनबीक मोहम्मद नबी रहमत तुझे प्यारे नबी रहमत वाले नबी मुझे मोहम्मद वास्ते तो विझा इतने तो आप बंदे न किया साईं बैठान मौलाना अब्दुल कादिर साहब बैठो आसिफ साहब बैठो सब उलमा बैठान के परे के भेजा बैठान हदीस बात कोने दी थी तरवरी नबी से गंगा का इतनी तो आप पूरी न किया साईं साहब से खारीन अच्छी साथ या मोहम्मद पूरी दुआ दो दुआ के विच में संदर के तो करे गलत सही साफ है या मोहम्मद इन्नी अतवस्सल बिक इला रब्बी फी हाजती हाज़िही लितुक़ज़ाली एक रिवायत लिस्तक़बियली ये रिवायत एक रिवायत माना है हबीब मातो वसीलो तो वठा अल्लाह ताला मुझे हाजत पूरी करे ये रिवायत माना था हबीब मातो वसीलो तो वठा वसीलो खुदा हाजत पूरी करवा दो तो ये याद करना है जैसे शेर बुझाना
मरहबा मरहबा, आप खैरुल बशर, आप खैरुल वरा, ऐ हबीबे खुदा मरहबा मरहबा, ऐ रसूले खुदा मरहबा। हंसते उठाया हदीस कोई कर रखा है। आप फद्लुल्लाह, आप बद्रुद्दुजा, आप शम्सुद्दुहा, आप नूरुल हुदा, आपकी सिदरतुल मुंतहा, ऐ रसूले खुदा मरहबा मरहबा, ऐ हबीबे खुदा मरहबा मरहबा, ऐ हबीबे खुदा मरहबा। कितना प्यारा है सरकार नाम आपका, मुस्तफा 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 मुस्तफा। लो ही राजा इतना प्यारा है सरकार नाम आपका, मुस्तफा 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 मुस्तफा। बस रहा है एक वजीफा मेरा, ऐ रसूले खुदा मरहबा मरहबा, ऐ हबीबे खुदा मरहबा मरहबा, ऐ रसूले खुदा मरहबा मरहबा। नाबीना जैसे या रसूल अल्लाह इहा कुरान हमेशा घुरी दरिस वसूदादो करे, कतरा ढके, खुशबू लगाए, मसल पड़ी मस्जिद में आया हबीबा के हुजरे में आल अक्सर मथे कर तो हाथ घुरे साहबी फरमाए जो रात जो हबीब दुआ रसिया नाबीना है, सुबह जो मस्जिद में आया अखियों रोशन लगी नहीं हो कदे भैया मोहम्मद या तो कदे बात सही। अरे शिरक करना है, बेदर करना है, हराम करना है, नाजायज करना है, इहो ही रस्तो आहे जेको जन्नत ॾे ॾींदो, इहो ही रस्तो आहे जंहिंसां खुदाज ॾींदो, इहो ही रस्तो आहे जंहिंसां हबीब मिलंदो, इहो ही रस्तो आहे जंहिंसां जन्नती खिलंदो, इहो ही रस्तो आहे जेको रब जी प्यार जो रस्तो आहे, इहो ही रस्तो आहे जेको अहल सुन्नत वारनि जो रस्तो आहे। अल्लाह ताला मदद कबूल करे, सुकून सां वेही पंहिंजो खिताब दो। आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।